हरिओम, नमस्ते, जय माता दी। JMD स्टूडियो पाकिस्तान से गड माया तांजो पंहिंजो एडवोकेट हरीश राय, माता रानी दरबार खिपरो। सोने चांदी से भरे रहे आपके भंडार, मंगलमय हो आपका जीवन, हो खुशियों की बहार। धनतेरस का परिवार लाए शुभ संदेश, माँ लक्ष्मी करे हर इच्छा पूरी विशेष। जीअं त असांजो सनातन धर्म सभिनी खां पुराणो धर्म आहे ऐं पुराणो धर्म हुअण जे करे असांजा त्योहार बि काफ़ी सारा आहिनि ऐं हर हिकु त्योहार जी का न का ज़रूर कथा आहे। अॼु ॻाल्हि कंदासीं असां धनतेरस जी, जेको ॾियारी खां कुझु ॾींहुं पहिरीं त्योहार ईंदो आहे। इहो धनतेरस सां छो मिलाईंदा आहियूं? धन यानी कि दौलत, तेरस हिकिड़ी तिथ खे चइबो आहे, धनतेरस। जीअं त असुअ जे महीने में कृष्ण पक्ष में इहो त्योहार तेरस जी तिथ ते मिलायो वेंदो आहे, जेको ॾियारी आहे 5 त्योहारनि मां हिकु त्योहार आहे। इन त्योहार खां वठी ॾियारी असांजी शुरू थी वेंदी आहे। त कथा कुझु इन तरह सां आहे त असांजे शास्त्रनि में लिखियलु आहे त जॾहिं समंदर मंथन थियो पिए, हिकिड़े पासे देवता त ॿिए पासे देवताऊं हुयूं, ऐं उन खां पोइ जॾहिं समंदर मंथन थियो त हुन मां अनेक शयूं निकितियूं ऐं इन तिथ ते उन ॾींहुं भॻवानु जेको आहे सो धनवंतरी जो अवतार वठी करे प्रगट थिया हुआ। धनवंतरी यानी कि जेके आयुर्वेद जा देव, जीअं त भॻवानु विष्णु उन ॾींहं ते जड़ियुनि ॿूटियुनि सां गॾु प्रगट थिया हुआ, त उन ॾींहं ते असां सभु गॾिजी करे पंहिंजे लाइ, पंहिंजे परिवार जे लाइ, सुठी सिहत लाइ, वॾी उमिरि जे लाइ प्रार्थना कंदा आहियूं। मञता इहा आहे त धनतेरस ते जेकॾहिं का शइ घर में नई आणिजे थी त मां लक्ष्मी जेको आहे सो प्रसन्न थिए थी ऐं घर में धन लाभ थिए थो, बरकत थिए थी। अच्छा, हिकिड़ी ख़ासि विधि ॿुधायां त ज्योतिष ज्ञान मुताबिक़ धनतेरस जे ॾींहं ते जेकॾहिं हिकिड़ो सरसों जे तेल जो ॾीओ ॿारे करे घर जे गेट ते असां ॿाहिरें पासे या अंदरे पासे ॾखण तरफ़ जेकॾहिं रखंदासीं त असांजो जेको आहे सो घर में धन लाभ थींदो ऐं अकाल मृत्यु जो भय ख़तमु थींदो। काफ़ी जॻह ते इन सौण खे याम देव प्रदान बि चवंदा आहिनि। त अचो त सभु गॾिजी करे धनतेरस जे पर्व ते असां सभु गॾिजी जेको आहे सो मां लक्ष्मी खे प्रसन्न कयूं। हिकु दफ़ो वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। जय माता दी।